अस्सलाम वालेकुम दोस्तों। लतीफ़ सरकार जो सुर काराइल जो एक बैत सजणनि जे नाम थो करियां ऐं उन सां गॾु इहा रिक्वेस्ट बि या गुज़ारिश बि त जेकॾहिं दोस्तनि खे पसंदि अचे त भलाई करे हिनखे लाइक बि कनि ऐं कमेंट्स बि कनि ऐं ॿियनि पंहिंजे दोस्तनि ॾे शेयर बि कनि। हाणे बैत आहे त खपर गारोड़ियुनि से वॾो विधई वेर, नांग न वींदे निकिरी तो डर मथां पेर, ही तनी जो ढेर जिन जूनागढ़ जलायो। लफ़्ज़नि ते अचूं हिन जे ॾुखियनि लफ़्ज़नि ते खपर साईं हिकु निहायत ज़हरीले क़िस्म जो नांग आहे जेको साइज़ ऐं हजम में त नंढिड़ो थिए ऐं उॾामी ॾंगड़े उॾामीअ जी ॾंग जेकॾहिं हणे बि त पोइ माण्हू जो बचणु मुश्किल थियो पए। हीउ नांग असां त कोन ॾिठो थिए पर असांजा वॾड़ा असां सां ॻाल्हि कंदा हुआ त उहे अहिड़ा नांग जेके से उन्हनि मारिया बि हुआ जेके उॾामी ॾंग हणण लाइ ईंदा हुआ। ऐं वरी गारोड़ी चइबो आहे जोगीअ खे जेके नांग खे मंड पढ़ी झले वठंदा आहिनि। वेर जी लफ़्ज़ जी माना आहे दुश्मनी, डर ज़मीन में कुअनि जा ठहियल डिघा ऐं सवा डर या खॾूं। ढेर लफ़्ज़ जी माना देरो आस्थान हंधि या माग। ऐं जूनागढ़ हिंदुस्तान जो हिकु रियासत आहे जंहिंजे झंग में कंहिं दौर में नांगनि जी तमामु घणाई हूंदी हुई, बलान नांगनि जी घणाई हूंदी हुई। ऐं लफ़्ज़ जलाइण जी माना आहे साड़णु, ॿारणु। लतीफ़ साईं फरमाइनि था त ए खपर नांग, बल्कि नांगनि सां ई मुखातिब आहिनि, पोइ हुन में सभई अची था वञनि। तो जिन जोगियुनि सां दुश्मनी पाती आहे उहे पंहिंजे मंड जे ज़रिए ज़हरीला नांग पंहिंजे जादूअ जे ज़रिए क़ाबू करे वठनि था, पंहिंजी सलाहियतनि जे करे क़ाबू करे वठनि था। ऐं हुननि जो तुंहिंजे डर ते पेर बि पियो आहे जंहिंमें तूं लिकियो आहीं, उन मथां हू पेर ॾेई रखी बीठा आहिनि, मतां तूं किथां ॾिकी भॼी न वञी। ऐं ही जूनागढ़ जी जो झंग जेको तुंहिंजो आस्थानो आहे उनखे ई साड़े खाक करे छॾींदा। साड़े खाक करे छॾण मां मुराद आहे तुंहिंजे वजूद खां पाक करे छॾींदा। ॿियनि लफ़्ज़नि में हिन बैत जी बातनी माना थींदी त नांग छाकाणि त हिकु ज़हरीलो नुक़सानु ॾींदड़ पंहिंजो आहे, तंहिं करे बुराईअ मिसल आहे। पर जॾहिं ख़ुदा जा बाना ऐं सालिक उथंदा त उन्हनि जो ख़ात्मो थी वेंदो। जेके बुरनि इंसाननि यानी नांगनि सां जिन खे तमसील ॾिनल आहे, बुरनि इंसाननि खे जिन खे नांग सां तमसील ॾिनल आहे, उहे जेके मुआशिरे ऐं क़ौमनि में बुराइयुनि ऐं गदारियुनि जा मुर्तकब हूंदा आहिनि, उन्हनि खे शिकस्तूं ॾेई चङाइनि ऐं नेक माहौल खे पैदा करण लाइ जदोजहद कनि था ऐं नांग जे नसलनि जी बेखकनी कनि था। नांग मां मुराद बुरा माण्हू, उन्हनि जे नसलनि जी बेखकनी कनि था। पोइ या त हू सुधरी वञनि या मैदान छॾे वञनि। जीअं लतीफ़ जी ॿोली।